नाज़रीन, मीरपुर माथेलो में ब्राइट ब्रेन पब्लिक स्कूल में तालीम पिरायो सकाफ़त बचायो जे हवाले से प्रोग्राम थियो है। वधिक तफ़सील ॾिसूं था मोहम्मद कासिम कलवट जी हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, असीं मीरपुर माथेलो ब्राइट ब्राइन स्कूल में मौजूद आहियूं। हिते तालीम पिरायो सकाफ़त बचायो जे हवाले से हिकिड़ो प्रोग्राम ॾिठल आहे। अचो त हिते जेके आया महिमान आहिनि उन्हनि खां पुछा कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। प्रोग्राम तमामु सुठो आहे। उम्मीद आहे त इहो ॿीहर प्रोग्राम ईअं थींदो। हीउ प्रोग्राम ॾाढो सुठो हुयो। हीअ असांखे उम्मीद आहे त हीउ ॿीहर वरी बि थींदो। ख़ुशी थी आहे त हिन प्रोग्राम में हीअ असांजा सभु महिमान आयल आहिनि। हिननि शागिर्दनि जी शमूलियत ऐं पंहिंजे स्टाफ जी कारकर्दगी ॾिसी मूंखे तमामु वॾी ख़ुशी थी आहे ऐं आउं शुक्रगुज़ार आहियां साईं जन जो जन पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांजे प्रोग्राम में शामिल थिया। साईं ही जेको प्रोग्राम हर साल मल्हाइनि था साईं ब्राइट ब्रेन पब्लिक स्कूल वारा, ऐं तमामु सुठो प्रोग्राम थिए थो। हिन में सभई वालिदैन अचनि था, ॿार अचनि था। हिन में एकता जे हवाले सां घणो कुझु सिखनि था। टेबलोज़ ऐं उनजो जेको कॉन्फिडेंस आहे उहो इम्प्रूव थिए थो ऐं हिकु सबूत पेश कंदा त असां सभई हिकु आहियूं, मुतहिद आहियूं ऐं गॾु आहियूं। असांखे ही प्रोग्राम ॾाढो बहितरीनु लॻो ऐं असां थोराइता आहियूं मेहरान टीवी जा जन बहितरीन ऐं असांजो जेको प्रोग्राम आहे उहो कवर कयो ऐं इहो प्रायो त असांजी जेका सिंधी सकाफ़त आहे उहा इम्प्रूव थियणु खपे ऐं उहा नेठ असांखे इहो ई कोशिशि करणु घुरिजे त असांजी सिंधी सकाफ़त वधीक ॿियनि मुल्कनि में मशहूरु थिए ऐं सिंधी सकाफ़त इंशाअल्लाह आबाद रहंदी ऐं अहिड़ा कल्चरल प्रोग्राम असां ज़िंदगी में करणु चाहियूं था। खां पहिरियां ई त मां तव्हां मेहरान टीवी वारनि जो निहायत थोराइतो आहियां जो तव्हां हिन प्रोग्राम खे कवरेज ॾेई रहिया आहियो ऐं इन्ही जे ज़रिए इहो हिकिड़ो पैगाम ॿिनि स्कूलनि ताईं, ॿिनि माण्हुनि ताईं पहुचे थो। अॼु जो प्रोग्राम जेको असां ऑब्ज़र्व कयो आहे तमामु हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम हिकिड़ो हलियो पिए। गुज़िरियल बि असां आया आहियूं, पर हिन स्कूल जी उस्तादनि जी तमामु हिकिड़ी बहितरीनु महिनत आहे ऐं हर साल ही प्रोग्राम मल्हाइनि था। असांजा टीचर्स जेके असांजा ॿार तयारु करे असां स्टेज ते आणूं था, इहे ई असांजा ॿार जेके आहिनि महिमान आहिनि कल्ह जा। इन्हनि खे स्टेज ते आणे असां उनखे सेखारियूं था त स्टेज ते ॻाल्हाइणु केतिरो अचे थो, तव्हांखे केतिरो नथो अचे। मां शुक्रगुज़ार आहियां मेहरान टीवी वारनि जो, स्कूलनि खे उजागर करनि था। पहिरें नंबर इहा। ॿिए नंबर ते मां साईं करीम बख्श ऐं जान मोहम्मद कलवर जो शुक्रगुज़ार आहियां। असांखे दावत ॾिनो हिन प्रोग्राम जे लाइ। असां तमामु लुत्फ़ अंदाज़ थिया आहियूं। असां इहो ई बार बार चवंदासीं त छोकिरा तालीम वठनि ऐं सम्झी करे इहो स्टेज ते अचण बि थोरी ॻाल्हि न आहे। अॻे जा माण्हू हूंदा जो स्टेज ते टाइप रिकॉर्ड भरबो न ॻाल्हाए सघंदा। मोहम्मद कासिम कलवट, मेहरान टीवी, मीरपुर माथेलो।